जय झूलेलाल ॿारो। अॼु पाण सिखंदासीं सिंधी में पंहिंजो तारुफ़ कीअं ॾिबो आहे, पंहिंजो इंट्रोडक्शन कीअं ॾिबो आहे सिंधीअ में। अचो त हाणे सिखूं। मुंहिंजो नालो हरीश आहे। हाणे जहिड़ो बि तव्हांजो नालो हुजे, तव्हां हरीश जे बदिरां पंहिंजो नालो चओ। मुंहिंजो नालो हरीश आहे। मां हिकु छोकिरो आहियां। छोकिरे खे अगरि पंहिंजो तारुफ़ ॾियणो आहे त हिन हिसाब सां ॾींदो, मां हिकु छोकिरो आहियां। मुंहिंजी उमिरि 6 साल आहे। पंहिंजी उमिरि जेतिरी बि हुजे उते तव्हां हिन 6 जे बदिरां तव्हां हुन उमिरि जो अंक चए था सघो। मुंहिंजी उमिरि 6 साल आहे। मुंहिंजो सुठो दोस्त गिरीश आहे। जहिड़ो बि तव्हांजो सुठे दोस्त जो नालो हुजे, हू तव्हां गिरीश जे बदिरां हुनजो नालो चओ। मुंहिंजो सुठो दोस्त गिरीश आहे। मूंखे अंगूर ॾाढा वणंदा आहिनि। जहिड़ो बि तव्हांजो फेवरेट फ्रूट हुजे, हुनजो नालो तव्हां अंगूर जे बदिरां चए था सघो। मूंखे अंगूर ॾाढा वणंदा आहिनि। मम्मीअ मूंखे ॾाढो प्यारु कंदी आहे। मां मुंहिंजे बाबा सां गॾु रोज़ शाम जो बाग़ में घुमणु वेंदो आहियां। मूंखे स्कूल में अचणु वणंदो आहे। मूंखे स्कूल में अचणु वणंदो आहे। मां राति जो प्रार्थना करे सुम्हंदो आहियां। हाणे छोकिरी कीअं पंहिंजो तारुफ़ ॾींदी। मुंहिंजो नालो रीमा आहे। रीमा जी जॻह जहिड़ो बि तव्हांजो नालो हुजे तव्हां हू चओ। मुंहिंजो नालो रीमा आहे। मां हिकु छोकिरी आहियां। मां 6 सालनि जी आहियां। जेतिरी बि तव्हांजी उमिरि हुजे, हू तव्हां 6 जे बदिरां चए था सघो। मां 6 सालनि जी आहियां। मुंहिंजी सुठी साहेड़ी गीता आहे। जहिड़ी बि तव्हांजी सुठी साहेड़ी जो नालो हुजे, गीता जे बदिरां हुनजो नालो चए था सघो। मुंहिंजी सुठी साहेड़ी गीता आहे। मां टीचर जो चयो मञींदी आहियां। मां टीचर जो चयो मञींदी आहियां। मां ध्यान सां पढ़ंदी आहियां। मां रोज़ पंहिंजे भाउ सां रांदि कंदी आहियां। मुंहिंजो पापा रोज़ ऑफिस वेंदो आहे। मुंहिंजो पापा रोज़ ऑफिस वेंदो आहे। मम्मी बैंक में वेंदी आहे। मम्मी पप्पा मूंखे ॾाढो प्यारु कंदा आहिनि। अॼु जे लाइ एतिरो ई। हिन खे तव्हां प्रैक्टिस कजो, मश्क कजो, ऐं जॾहिं बि केरु तव्हांजे बारे में पुछे त सिंधी में ई ॻाल्हाइजो ऐं सिंधी में पंहिंजो तारुफ़ ॾिजो। जय झूलेलाल।